नाज़रवामी न्यूज़ पारा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। टंडो अलायर सेशन कोर्ट ॿाहिरां फायरिंग में एसटीपी अॻवान अल्ताफ़ जिस्काणी जे क़तल केस में नामज़द जवाबदार खलील उर्फ भोलो खान ज़ातो मारिजी वियो। अल्ताफ़ जिस्काणी जे क़तल केस में नामज़द जवाबदार जे मारिजण बाद शहर में छिकताण कारोबार बंद थी वियो। मक़तूल अल्ताफ़ जिस्काणी जो भाउ असद जिस्काणी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। छिकताण सबब पुलिस हैदराबाद मुंतकिल न करे सघी। अफज़ल जिस्काणी जो चवणु आहे त भाउ असद जिस्काणी अस्पताल में तड़पी रहियो आहे। खेसि हैदराबाद रेफर नथो कयो वञे। जेकॾहिं असद जिस्काणी खे कुझु बि थियो त ज़िम्मेवार पुलिस हूंदी। नाज़रवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। टंडो अलायर सेशन कोर्ट ॿाहिरां फायरिंग में एसटीपी अॻवान अल्ताफ़ जिस्काणी जे क़तल केस में नामज़द जवाबदार खलील उर्फ भोलो खान ज़ातो मारिजी वियो। अल्ताफ़ जिस्काणी जे क़तल केस में नामज़द जवाबदार जे मारिजण बाद शहर में छिकताण कारोबार बंद थी वियो। मक़तूल अल्ताफ़ जिस्काणी जो भाउ असद जिस्काणी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। छिकताण सबब पुलिस हैदराबाद मुंतकिल न करे सघी। अफज़ल जिस्काणी जो चवणु आहे त भाउ असद जिस्काणी अस्पताल में तड़पी रहियो आहे। खेसि हैदराबाद रेफर नथो कयो वञे। जेकॾहिं असद जिस्काणी खे कुझु बि थियो त ज़िम्मेवार पुलिस हूंदी।